इते अवां बी अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची खां सिंध असेंबली जो इजलास MQM जो गोड़ थियो, ऐवान मां वॉकआउट कयो वियो। मुतहदा मेंबरनि कराची शहर में मार्जिबल शहरनि जूं तस्वीरूं खणी एहतजाज कयो। कराची में पढ़ियल लिखियल नौजवाननि खे जानवरनि जीअं मारियो पियो वञे। MQM अॻवाननि जो चवणो, मासूम माण्हुनि जे क़त्ल में मुलविस सोलत मिर्ज़ा खे सिंध पुलिस गिरफ़्तार कयो। सवालनि जवाबनि जे दौरान सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणो त सिंध पुलिस जी कारकर्दगीअ ते सवाल उथारियो था। अजमल पहाड़ी खे बि सिंध पुलिस ई गिरफ़्तार कयो हो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सिंध असेंबली जो इजलास थियो आहे। MQM मेंबरनि गोड़ कयो, ऐवान मां वॉकआउट कयऊं। सवालनि जवाबनि जे वक़फ़े जे दौरान सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणो त सिंध पुलिस ते तनक़ीद कई वञे थी, पर सिंध पुलिस अजमल पहाड़ीअ खे बि गिरफ़्तार कयो हो। सोलत मिर्ज़ा खे बि सिंध पुलिस ई गिरफ़्तार कयो हो। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची खां सिंध असेंबली जो इजलास थी रहियो हो। MQM जो गोड़ ऐवान मां वॉकआउट कयो वियो। अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। मुतहदा मेंबरनि कराची में मार्जिबल शहरनि जूं तस्वीरूं खणी एहतजाज कयो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। कराची में पढ़ियल लिखियल नौजवाननि खे जानवरनि जिया मारियो पियो वञे। MQM अॻवान जो अहिड़ो चवणु आहे। मासूम माण्हुनि जे क़त्ल में मुलविस सोलत मिर्ज़ा खे सिंध पुलिस गिरफ़्तार कयो। इहो चवणु आहे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सिंध पुलिस जी कारकर्दगी ते सवाल उथारियो था त अजमल पहाड़ी खे बि उन गिरफ़्तार कयो। अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध असेंबली जो इजलास थी रहियो हो। MQM जो गोड़ ऐवान मां वॉकआउट कयो वियो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सिंध असेंबली जो इजलास थियो आहे। MQM गोड़ कयो, ऐवान मां वॉकआउट कयो। सिंध असेंबली जो इजलास सूमर ताईं मुलतवी कयो वियो आहे, जॾहिं त मुतहदा मेंबरनि कराची में मार्जिबल शहरनि जूं तस्वीरूं खणी एहतजाज कयो, गोड़ कयो ऐं ऐवान मां वॉकआउट कयो। जॾहिं त सिंध जे घरू वज़ीर जो चवणु हो त मासूम माण्हुनि जे क़त्ल में मुलविस सोलत मिर्ज़ा खे सिंध पुलिस गिरफ़्तार कयो हो। सिंध पुलिस जी कारकर्दगीअ ते सवाल उथारियो था त अजमल पहाड़ीअ खे बि सिंध पुलिस ई गिरफ़्तार कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ धारानी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां? जी बिल्कुल, सिंध असेंबली जो इजलास थी गुज़रियो। असेंबली जे इजलास में मुखालिफ़ MQM अॻवान जेके आहिनि अली खुर्शीदी, उन्हनि अमन अमान जे हवाले सां उन्हनि अहम मसइलनि ते उन्हनि ॻाल्हायो। उन्हनि घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जे तक़रीर उनजे जवाबनि खां पोइ उन्हनि जेको आहे उन्हनि सख़्तु तनक़ीद कई। उन्हनि चयो त अमन अमान जो वॾो मसइलो आहे ऐं उन्हनि चयो त वज़ीर दाख़िला जेको आहे अमन अमान जेको आहे ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। उन्हनि इहो चयो त पंहिंजो जेके आहिनि कराची में स्ट्रीट क्राइम वधे थी, उन मां लॻो उन्हनि जेको आहे वॉकआउट कयो ऐं उनखां पोइ घरू वज़ीर ज़िया लंजार जो चवणु हो त असां जेको आहे अमन अमान ते जेके सुवाल रखिया आहिनि उन्हनि ते ॻाल्हि कई पई ऐं उन्हनि इहो चयो त शहर में जेके बि मामला आहिनि उन्हनि खे सिंध हुकूमत ॾींहुं राति जेको आहे कमु करे रहिया आहे। असां मुख़्तलिफ़ जेके ॾोहनि ते ज़ाब्तो आणण लाइ कार्रवायूं करे रहियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर खलीद नाम मेंबर चयो त कराची जे शहरनि खे कीअं बंदि कयो वेंदो हो ऐं लंडन में हिकिड़ी ॻाल्हि ते जेको आहे कराची में रतोसाण कीअं थींदी हुई उहो कंहिंखां गुझी न आहे। उन्हनि जा जेके आहिनि उन्हनि सभिनी खे यादि आहे हीअ जेके माण्हू आहिनि उहे साॻी जेको तसलसल बरक़रार मसइले मां जेके आहिनि उन्हनि खे अमन अमान खे ख़राबु करणु चाहिनि था। असां जो जेको आहे रिज़ल्ट जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सिंध हुकूमत जी तव्हांजे साम्हूं आहे त असां अमन अमान जे हवाले सां वधि कोशिशि कई आहे। अञा ताईं जेके आहिनि कोशिशूं जेके जारी आहिनि ऐं हुननि जेको आहे सैद मुराद अली शाह चयो त अमन अमान जे हवा मसइलनि ते ई ॻाल्हाइजे। उन मुनासिब न आहे त अपोज़िशन लीडर जेको आहे उहो मथे ते बीह रहनि ऐं उन वॉकआउट करणु। अमन अमान जे मामले ते ॻाल्हाइण लाइ असांखे पहिरीं असेंबली फ्लोर ते ई अमन जेको आहे पैदा कयो वेंदो। MQM जी कुरतलीन बि हुननि मुख़्तलिफ़ तइलीमी याफ़्ता नौजवान खे क़त्ल करण जो हुते बि असेंबली में ॻाल्हायो। उन्हनि चयो त जेके आहिनि माण्हुनि खे जेको ॿिलियुनि जी तरह जेको आहे ॿिलियुनि वांगुरु जेको आहे सही ॻाल्हाए न। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी इम्तियाज़।